नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उमरकोट में अॼु जुमे जे ॾींहं ते लॉकडाउन हुजण जे बावजूदि कुझु मार्केटूं खुलियल रहियूं, जंहिंमें मेडिकल स्टोर, करियाना स्टोर, फ्रूट भाॼियुनि जा रेड़ा, बस स्टैंड, मोतीवाला चौक, वाढा मार्केट, अल्लावाला चौक जा कुझु दुकान, तीन तलवार चौक जा पिणु कुझु दुकान खुलियल रहिया। शहर उमरकोट जे माण्हुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त महांगाई असांजी चेल छिभी करे छॾी आहे। मथां वरी लॉकडाउन, शहर बंदि थियण जे करे मज़दूर माण्हू, ग़रीब माण्हू खे जीअण जंजाल थी वियो आहे। हुननि वधीक ॻाल्हाईंदे चयो त वज़ीर आला सिंध खे अपील करियूं था त ग़रीब अवाम 2 टाइम जी मानी खाइण जे लाइ परेशान आहे। केॾांहुं विया रोटी, कपिड़ा ऐं मकान? इन्हनि सवालनि जा जवाब ॾियो ऐं बहितर उपाउ वठो।